हाँ दोस्तों वीडियो ॾिसो मच्छी ये क्या गिराक बदल हूंदा आहिनि तव्हांजा या बदल भी या फेरी भी कंदासीं। अच्छा फेरी आवाज़ मोटरसाइकिल ते ॾींदव न ठेला हूंदो आहे पंहिंजो फेस बंदि ते अच्छा गिराक खे बदिले हुनजे लाइ चइबो सही सही गिराक फ़ोन कई माना तव्हांखे जी सही आहे ज़बरदस्त हवा ही दोस्त जेको आहे सो मोटरसाइकिल ते मच्छी खपाईंदा आहिनि ऐं ॾिसो हींअर गिराक फ़ोन कयोसि त हुनखे ॾियणु आया मच्छी ऐं वरी हाणे ठीअ ते वेंदो या गलनि में घिटनि में घिटनि में लाउड स्पीकर न ईअं आवाज़ ॾींदव कस्टमर आहे न हिते असांजा अच्छा बंदल आहे एतिरा असां फेरी कोन कंदा आहियूं। अच्छा सही सही माना फ़ोन कंदा आहिनि त तव्हां ज़बरदस्त केतिरो अर्सो थियो अथव मच्छीअ में 15-16 साल थी 15-16 साल सही आहे ज़बरदस्त तजुर्बो आहे न माना यको इहो ई कमु था कयो सही सही महिरबानी दा साईं ॾिसो नौजवान तव्हां पाण केरु आहियो शेख किथां जा ढाबे जी मार्केट जा सही आहे हलो ठीकु आहे दोस्तों मां ई तमामु 20 किलो पली ऐं 20 किलो पालक ऐं अलाह तव्हांजो भलो करे 10 किलो बिह ऐं साई थूम माल मुंहिंजो थोरो थोरो बचियो आहे ऐं बसि तक़रीबन 12 या 1 दारा मुंहिंजो माल फिनिश थींदो ऐं अॼु आचर ॾींहुं आहे आचर ॾींहुं जे हिसाब सां गलियुनि घिटियुनि में रश आहे ॿार खेॾनि था अहिड़ो सो बसि तक़रीबन 12-1 दारा मुंहिंजो माल फिनिश थींदो तव्हांजी दुआ सां ऐं मुंहिंजी जेकी ॾियारी मूंखे अॼु मुंहिंजो टारगेट आहे उहो तक़रीबन अलाह तव्हांजो भलो करे 500 रुपयो टारगेट आहे ऐं 500 रुपया मां 12:30 बजे ताईं इनशाला आराम जो कमाईंदुमि इहो मूंखे पक आहे